सभिनि खां पहिरीं त तव्हां सभिनि साफ़िन दोस्तनि खे असांजे काउंसिल जेके मेंबर्स आहिनि मुबारक हुजे जे असां ही बजट में असां अप्रूव कराई। उन खां पोइ असां टोटल बजट जेकी आहे हीअं असां रखी आहे 68 करोड़ 21,60,971 असां टोटल बजट पेश कई आहे, जंहिंमें डेवलपमेंट लाइ असां 6 करोड़ रखिया आहिनि सेक्शन कया आहिनि। ऐं उन खां पोइ असांजी सैलरीज़ वग़ैरह जेके बि आहिनि उन लाइ असां 4 करोड़ 33 लख असां रखिया आहिनि सैलरी ऐं पेंशन जा। टोटल असांजो जेको आहे टैक्सेशन ग्रांट ओज़िटी शेयर सभु शइ मिलाए टोटल असांजो आहे 3 करोड़ 66,90,990। या टोटल असांजी बजट जेकी आहे उहा आहे 68 करोड़ 81,08,101। उन में असां पार्क्स लाइ डेवलपमेंट रोड्स CC ब्लॉक ऐं कुझु जेके हिते ऑफिस वर्क्स आहिनि उन्हनि लाइ रखियो आहे, कुझु असां पार्क आहिनि, कुझु इंचार्ज आहिनि जेके उन्हनि लाइ असां रखियो आहे। उन खां पोइ जेके असांजा हींअर कमु हलनि पिया असां उन्हनि लाइ कुझु रखियो आहे, जीअं वॉटर सप्लाई वग़ैरह आहे, रिपेयरिंग वग़ैरह मेंटेनेंस वग़ैरह इन्हनि जा असां रखियो आहे। डिस्पोजल ते कुझु पाइप्स वग़ैरह उन रिपेयरिंग लाइ असां कुझु रखिया आहिनि। हिन में मेजर जेके मसइला आहिनि सभिनि खां पहिरीं त क्लीनिंग जो आहे, सफ़ाई वग़ैरह जो। उन खां पोइ तव्हां ॾिसंदा त ड्रेनेज जो आहे, त पाणी वग़ैरह उते खाटी असां अञा ऑर्डर जारी कई आहे, प्रोसेस में हलनि पिया। पहिरें वार्ड खां 3 वार्ड ताईं जेको टाइम टू टाइम कंदा पिया खाटी। हींअर तालिमुला कॉलोनी में मुस्लिम कॉलोनी जेकी आहे उते तव्हां सिर्फ़ु पाणी वग़ैरह आहे, उते ई खाटी हींअर हले पई असांजी। उहो जीअं प्रोसेस ख़तमु कंदा पोइ ईंदा वार्ड नंबर 3 में हिते खां कमु शुरू कंदा। उन खां पोइ आस्ते आस्ते भील कॉलोनी, पीर कॉलोनी, सभु जेके बि कॉलोनी सुमड़ा कॉलोनी, ये स्टेप बाय स्टेप उन्हनि ते खाटी वग़ैरह कंदा ताकि पाणी वग़ैरह आहे उहो जिते ब्लॉक आहे उहो ब्लॉकेज उहो कढंदा पई। ऐं ॿिया जेके मसइला हिते आहिनि, हिकिड़ो गार्डन वग़ैरह जो आहे त उते मेंटेनेंस जी ज़रूरत आहे। ऐं कुझु उते जेके वॉल्स आहिनि वग़ैरह उहे डैमेज थी विया आहिनि, उन्हनि जी बि रिपेयरिंग जी ज़रूरत आहे। ऐं डिस्पोज़ल जेके मेन असांजा 7 डिस्पोज़ल आहे, मेन खड्डा, इन्हनि खे पाइप लाइन जेकी आहे उन्हनि जी लाइन जी डैमेज आहे, उन रिपेयरिंग जो इशू आहे। उन लाइ बि असां उन रिपेयरिंग लाइ ॾेई चुका आहियूं हींअर। जंहिंमें पार्क ऐं गार्डन जा रखिया आहिनि 4 लख रुपया ऐं रिपेयरिंग जा। उन खां पोइ शाह लतीफ़ जो पार्क आहे असांजो, उहो प्योरिटी ते असां उहो रखियो आहे, जंहिंमें उनखे असां गार्डन वग़ैरह पार्क रिपेयरिंग कराईंदासीं, लाइटिंग वग़ैरह ॿियो ॿ इशूज़ आहिनि। असीं उन वर्किंग कयूं पिया अञा सही, असांजी टीम CMO साहब, इंजीनियर साहब असीं सभु गॾु मिली असीं हिकिड़ो अहिड़ो प्लान ठाहियूं पिया जंहिंमें जेतिरो जल्दी थिए हिनखे असीं रिपेयरिंग वग़ैरह करे छॾियूं। सबसे पहले तो हमने उस दिन जो एक मीटिंग भी बुलाई थी CM हाउस में, उसमें हमने CM हाउस के सामने एक पॉइंट जो उठाया था वो था RO प्लांट का, कि हमारे शहर को एक RO प्लांट मिल जाए। उन्होंने कहा था कि जितना जल्द हो सके हम आपको RO प्लांट भी देंगे। लाइब्रेरी लाइब्रेरी बतायो फकीर है वो अब बंद लगी पई है काम करने लाइब्रेरी हींअर तव्हांखे ख़बर जॾहिं मूं हलफ़ खयों उन ॿिए ॾींहुं उन राति ई असां अनाउंस कई हुई लाइब्रेरी जो, उन जी PC1 DC खे जमा थी चुकी आहे, उन वर्क हींअर प्रोसेस में आहे। उहा इंशाल्लाह जारी आहे त हिन साल जेको आहे घणो करे कमु स्टार्ट थींदो त उहा लाइब्रेरी ठहे पई की वॾी हुन लाइ। शाह लतीफ़ पार्क के नाले ॿिया जेके पार्क टोटल ॿुधायो 4 लख कुझु रुपया हिन लाइ रखिया आहिनि मेंटेनेंस, लेकिन शाह लतीफ़ जी कंडीशन पार्क जी कंडीशन अहिड़ी आहे जो हुते तव्हां भले हींअर 20 लख में ख़र्चु कंदो घटि आहिनि, छो जो उनजी तबाही एॾी आहे त छा इहे पैसा घटि कोन्हनि या तव्हांखे ब्रीफ घटि कयो? न, असां उन्हनि ब्रीफिंग वग़ैरह बि असांखे मिली आहे, सभु शइ असां मिली आहे। हीअ असां सिर्फ़ु उन रिपेयरिंग वग़ैरह जो मेन नंढो नंढो इशूज़ आहे उन लाइ कया, बाक़ी असीं ख़ुदि ॿियूं बि जेकी शयूं आहिनि उनखे लुक आफ्टर कयूं पिया शाह लतीफ़ पार्क लाइ। हैं वो आपको हम शेयर भी कर देंगे। और जो मेन जो है उसमें हमने रखा है CC ब्लॉक का जो है रिपेयरिंग वार्ड वाइज। उसके बाद दूसरा जो हमने रखा हुआ है जो गटर नाली वगैरह स्लेब्स वगैरह इनकी बनेंगी, उसकी रिपेयरिंग वगैरह रखी है। उसके बाद जो हमने रखी हुई हैं जो इनके नालीस वगैरह ड्रेनेज वगैरह है उनकी रिपेयरिंग के लिए, ये सारी चीज़ें हमने रखी है। पाइप हाउस जो है, पंप हाउस, डिस्पोजल के उनके रिपेयरिंग मेंटेनेंस के लिए रखी है। और कुछ जो है दूसरे डेवलपमेंट की स्कीम्स की इसके बारे में रखी हुई हैं। जो भी ये सारी इंशाल्लाह हमारी यही कोशिश होगी कि हम शहर के लिए ये सारी जितना जल्दी हो सके ये काम स्टार्ट करें। एमरजेंसी सूरत में टंडोलिया शहर काफ़ी इलाइक़ा कुदरती आफ़तुनि लाइ एमरजेंसी लाइ केतिरो तव्हां असां डिज़ास्टर लाइ बि असां हींअर रखियूं आहिनि जेके बजट आहे उहा असां टोटल जेकी मंज़ूर कई आहे 50 लख जी, जेके डिज़ास्टर
का एमरजेंसी का सहूलियत थिए थी या को डिज़ास्टर ईअं अचे थो जीअं कोविड आयो या बारिशूं वग़ैरह उन लाइ असां 50 लाख फ़िलहाल रखियो आहे हिन बजट में। इंशा ताला असीं कोशिशि कंदासीं त इहो यूटिलाइज़ ई हिन डिज़ास्टर में ई थिए। इजलास कीअं रहियो आहे? इंशा पुरसुकून रहियो इजलास असांजो। सभिनि जेको आहे अप्रूव कयो बजट असां वरी सभिनि जे जेको आहे राय वठी असां जेके उन जा इशूज़ हुआ उहे असां सभिनि खे ॿुधी हिन बजट ताईं को बि अहिड़ो हिननि को अहिड़ो पॉइंट न कयो आहे जंहिंमें हिननि खे लॻो हुजे को ग़लति हुजे। पुरसुकून सां ई बजट असांजो इजलास थी वियो।